तोशाखाना 2 केस में पीटीआई बानी बुशरा बीबी ते फर्दे जुर्म लागू बिनी जवाबदारन तरफा ॾोह क़बूल करण खां इनकार। स्पेशल सेंट्रल जज शाहरुख अजमन तरफा ईंदड़ ॿुधणी ते शाहिद तलब। मदरसन जी रजिस्ट्रेशन बाबत अदालत वञणो पियो त वेंदासीं। मदरसन जी रजिस्ट्रेशन वारो बिल एक्ट बणिजी वियो आहे। फौरी तौर नोटिफिकेशन जारी कयो वञे। बिल ते 10 ॾींहनि ताईं सही न कई वञे त छा पाण मुरादो एक्ट नथो बणिजी वञे। हुकूमती मुसविदो ख़दशनि बावजूद क़बूल कयो, पर हाणे वाइदे ते अमल न थी रहियो आहे। कंहिं मदरसे तंज़ीम या आलिम सां का बि शिकायत नाहे। असांजी शिकायत सदारती ऑफिस ऐं सदर आसिफ अली ज़रदारी सां आहे। मदरसन जी रजिस्ट्रेशन के बिना कंहिं जवाज़ मुंझाए पियो वञे। जेयुआ सरबराह मौलाना फज़ल रहमान। सुप्रीम कोर्ट चयो आहे त जेको शख़्स फौज में नाहे तंहिं ते फौजी कानून कीअं लागू थींदो। फौज में कम कंदड़ ते फौजी ऐं ज़राअत में कम कंदड़ ते ज़राअत खाते जो कानून लागू थींदो। छा अण लाॻापियल शख़्स खे डिसिप्लिन हेठि आर्टिकल 8 जी भञकड़ी न हूंदी। जेको शख़्स आर्मी एक्ट जो सब्जेक्ट नाहे तंहिंखे बुनियादी हक़नि खां महरूम कीअं थो करे सघिजे। कराची के एक्सपो सेंटर में आलमी किताब मेलो शुरू। 330 स्टॉल कायम। वॾो वज़ीर मुराद अली शाह आलमी किताबी मेले जो इफ्तिताह करे छॾियो। संदसि चवणु आहे त कराची में आलमी किताबी मेलो कराइण वॾे एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। शहर ते ख़राब नज़र रखंदड़ पाण ई तबाह थी वेंदा। डॉक्टर शाहनवाज कुंभर क़त्ल केस में चालान पेश करण लाइ पुलिस के 21 डिसंबर ताईं जी मोहलत। मीरपुर ख़ाज़ी दहशतगर्दी टोड़ अदालत में जांच ऑफिसर क़तई चालान पेश न करे सघियो। अदालत तरफ़ां पुलिस के ईंदड़ ॿुधणीअ ते क़तई चालान पेश करण जी हिदायत। मलीर जे इलाइक़े गुलशन हदीद में बेदर्दी सां क़त्ल थियल नौजवान पोरहत ज़ाहिद मीरानी मिटीअ मां हवाले। जनाज़े निमाज़ में सियासी समाजी क़ौमपरस्त कारकुननि समेत सभई माण्हुनि जी शिरकत। मुख़्तलिफ़ बाज़ारुनि जी परमिट रद्द। पुलिस शामियाना ऐं ॿियो सामान ज़ब्त करे छॾियो। पुलिस जा मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा। 10 शकी जवाबदार गिरफ़्तार। सिंध सरकार ऐं वर्ल्ड बैंक विच में प्रॉपर्टी टैक्स जो मनसूबो जल्द शुरू करण ते इत्फाक़। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां वर्ल्ड बैंक जे आला सतही वफ़द जी मुलाक़ात। वर्ल्ड बैंक जे सहकार सां हलंदड़ मनसूबनि जो जाइज़ो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त प्रॉपर्टी सर्विस जो कमु ईंदड़ साल दिसंबर महीने में शुरू कयो वेंदो। सिंध हुकूमत वर्ल्ड बैंक सां मुख़्तलिफ़ मनसूबनि ते कमु करे रही आहे। सुल्तानकोट में मुबैना पुलिस मुक़ाबले दौरान एक हथियारबंद मारिजी वियो। मारिजी वियल हथियारबंद जी दिलशाद सहरियाणी जखराणी तौर सुञाणप। एसएसपी शाहज़ेब चाचर जो चवणु आहे त मारिजी वियल हथियारबंद जी लाश संदसि साथी खणी विया आहिनि। ॾोहनि में मुलविस जवाबदारनि खे कंहिं बि सूरत में बख़्श न कयो वेंदो। कश्मीर मां हफ़्तो अॻु अगवा थियल बजड़ा बाज़ियाब धाड़ेलनि राजूणी कोशिशुनि खां पोइ जुमे ऐं विलायत ॻोल्हे खे आज़ाद करे छॾियो। ऐं क़ौमी टेस्ट क्रिकेट टीम जे हेड कोच जैसन बि इस्तीफ़ा ॾियण जो फ़ैसिलो करे छॾियो। ॾखिण अफ्रीका वञण खां इनकार। आकिब जावेद खे टेस्ट टीम जो हेड कोच मुक़ररु करण जो इम्कान।